असांखे अहिड़ी तरक़ी न खपे जंहिंमें असांजे वॾनि जूं क़बरूं बि ख़तमु थी वञनि, असांजा ॻोठ, असांजा बुनियाद ख़तमु थी वञनि। इहा तरक़ी सिंध खे मंज़ूर न आहे। तरक़ी जे नाले में अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे। असांजो वतन असांखां खसण जी साज़िश आहे। असांजो समूंड असांखां खसण जी साज़िश आहे। उहा असां गैरतमंद माण्हू सिंध जा क़बूल न कंदा। अॼोको हिते जेको एहतजाज आहे इन हवाले सां कोई नोटिस नथो वरितो वञे, पोइ अॻियां तव्हांजो एहतजाज जो जेको किथे या अॻियां एहतजाज असां सिर्फ़ु अख़बार में फोटो छपाइण कोन आया आहियूं। असां ही लगातार ऐं मुसलसिल एहतजाज कंदासीं। अबा कंदो न मुसलसिल ही लगातार एहतजाज हूंदो जंहिं वक़्त ताईं ज़ुल्फ़कार मंसूबे खे रद्द नथो कयो वञे। उन वक़्त ताईं असां एहतजाज कंदासीं ऐं अॼु हिन ई एहतजाज में ॿिए एहतजाज जी काल ॾींदासीं। सिंध जा हिन धरती माउ जा हिलाली पुट हूं। ठटो तारीख़ में हर साम्राज सां, हर हमले आवर सां मुआदो अटकायो आहे। अॼु जेकॾहिं ठटे जे मथां ॾुखियो वक़्तु आयो आहे, मूंखे यकीन आहे त ठटे जे सॾ ते सॼी सिंध सॾ में सॾ ॾींदी। सिंध जा रोड बंदि हूंदा, रस्ता बंदि हूंदा, शहर बंदि हूंदा, बाज़ारियूं बंदि हूंदियूं। हीउ मामूली मसइलो कोन्हे को, हीउ तमामु वॾो मसइलो आहे जो असां धरती धणनि खे पंहिंजे वतन, पंहिंजे सरज़मीन तां बेदख़ल करण जी साज़िश आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी बिट आहे, जंहिंमें आसिफ ज़रदारी बिट लॻो पियो आहे। सरकारी ज़मीननि ते कूड़ा खाता रखराए असांजा मुहाग, असांजे इलाइक़े जूं ज़मीनूं, असांजा क़ब्रिस्तान, असांजा ॻोठ सभु हड़प करणु घुरनि था। उहो सिंध जो को बि गैरतमंद बच्चो इहा ॻाल्हि क़बूल न कंदो।